And put your hands together, Sabah Khan. आज माशाल्लाह सबा खान जे ड्रेस में आई है, जे रूप में आई है, बाकायदे शरबत जो गिलास लगी पई है, यकीन करिए पीजे बस राहते जा। सब खां पहिरियां तव्हांखे नए साल जूं वाधायूं हुजनि। थैंक यू सो मच। ऐं पुराणे साल खां का शिकायत त कोन्हे? पहिरीं त सभिनीनि खे अस्सलाम वालेकुम ऐं जेके ॾिसनि पिया हुननि सभिनीनि खे बि अस्सलाम वालेकुम। विश यू अ वेरी हैप्पी लवली न्यू ओए ईयर। होए होए, इहो सिर्फ़ु इन पासे ऑब्वियसली व्यूअर्स जे करे त थींदो न, वहे असां व्यूअर पाण त चुमियूं वुमियूं हिकिड़े ॿिए खे उन ॾींदा हिकिड़ो रहंदा व्यूअर खुटाए विधी पंहिंजो इहो चाहे। नो यू आर माय बडी फ्रेंड, यू आर नॉट माय यू आर नॉट माय यार एक्चुअली लाइफ इज टू मच क्रिटिकल और सॼी ज़िंदगी बस मूंखे तो लॻे थो इंसान खोड़ सारी शयुनि खे फेस कंदो रहंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त एवरी डे बस वी आर टेकिंग अ टू मच टेंशन। बट मूंखे रियलाइज़ थियो जॾहिं मां मौला जे रोज़े ते वई आहियां, सभिनीनि मां वधीक मुंहिंजी लाइफ में सभिनीनि खां वधीक जेको क्रेडिट थियो मूंखे 2000 मां चवंदसि त 23 में त मूंखे अल्लाह साईं इहा सादत नसीब कई त अल्हम्दुलिल्लाह। ऐं मां हाणे तकलीफ़ूं टेंशन परेशानी के मां चवंदी आहियां इट्स ओके, लाइफ इज गोइंग ऑन, सबा खान एंजॉय करने का और 2 गिलास दूध पीने का और सो जाने का। जबरदस्त। वाह एग्जैक्टली। अच्छा नए साल में छा ख्वाहिश है? हाँ? जी नए साल में छा ख्वाहिश है करण जी? को हिकिड़ो कुझु सोचे वेठा हूंदो त भई ई शइ न कुछ भी प्लान ना कॾहिं बि ज़िंदगी में मां इहो सोचो प्लान माण्हू कंदो आहे। हालांकि अल्लाह साईं मुंहिंजे गुमाननि में आहे, दुआनि में आहे, वट एवर आई वॉन्ट टू नीड इन माई लाइफ आई स्वेयर टू माई परवरदिगार अल्लाह पाक गिव्स मी अल्हम्दुलिल्लाह। मतलब रिलेशन हुजे, मतलब प्यार हुजे, हैदर जो कुछ भी हुजे सभिनी जे हवाले सां त मिलंदो आहे। पर प्लानिंग में जॾहिं बि कंदी मूंखे शायदि लॻे थो त उहो न थींदो, छो त अल्लाह चाहींदो आहे बसि जेको मां चवंदो न तूं हुन में राज़ी हिकिड़ी रहो। ख्वाहिश हूंदी हज जे लाइ आहे त ज़बरदस्त। लास्ट ईयर मां अप्लाई कयो बट न थियो अनफॉर्चुनेटली। इंशाल्लाह हिन साल ज़रूर थींदो। हाँ इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। ऐं सबा खान पंहिंजे हवाले सां जो जेको सबा खान जो बेस्ट फ्रेंड आहे उहो केरु आहे? मतिलबु मेल में या फीमेल में, कोई बि मीडिया इंडस्ट्री में? हाँ बेस्ट फ्रेंड तो ख़ैर हाणे केर बि कोन्हे। ओए होए 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 ओए होए 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 दिल टुटी वई। न इहो एक्चुअली तव्हां त ॾिसो वो नालो लिखा पर असां अड़े बना बेइज्जती थी पई। न न न न न मज़ाक था कयो जी। असल में ज़िंदगी मूंखे खोड़ सारी शयुनि खे रियलाइज़ करायो त तव्हांजी माउ ऐं तव्हांजो पीउ मतिलबु अल्लाह खां बाद में पोइ ई आहिनि, बाक़ी ॿियो केरु दोस्त न आहे। दोस्त तॾहिं नेम फेम आहे, पैसो आहे, हर शइ आहे। दोस्त उहो हूंदो आहे जेको तव्हांखे चवंदा न त बसि। अच्छा ठीकु आहे, तव्हांजो त कोई दोस्त हाणे कोन्हे को, भला तव्हां केॾा दोस्त आहियो? मां अगरि दुनिया कंदी दोस्त आहे मुंहिंजी छो त दोस्ती तक़रीबन ईअं दोस्त थींदो आहे आहिनि, त मुंहिंजा सबा जा दोस्त इलाही आहिनि। हा दोस्त मां हिननि खे इलाही लाइक कंदी आहियां, सौराब खे लाइक कंदी आहियां। ऐं असांजी इहो दादली वेठी आहे, दादली दुआऊं ॾिनियूं। हा ज़रीना छा नालो आहे? फज़ीलत बेगम। ठीकु आहे त बाक़ी तव्हां त ख़ैर आयो आहियो। कुझु फ्रेंड्स आहिनि जंहिंजे करे ऑब्वियसली माण्हू विधो आहे, सभिनी खां प्यार आहे, मोहबत आहे, कुर्ब आहे। हाणे केरु तव्हां सां वधीक इंट्रैक्शन आहे, हाणे ॿिया केरु न ॻाल्हाईंदा। ऐं बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त सबा खान सां या सबा खान सां जॾहिं बि मिलंदी आहे ईअं लॻंदो आहे त असां रोज़ु मिलंदड़ जुलंदड़ माण्हू आहियूं हिक ॿिए सां, ऐं हिक ॿिए खां सवाइ न रही सघंदा आहियूं, ऐं असांजो काफ़ी अंडरस्टैंडिंग आहे पाण में। इहो माशाल्लाह हिननि जो कमाल आहे जो ही सभिनि खे इन तरीक़े सां खणी हलंदा आहिनि जो लॻंदो आहे त वाक़ई सबा खान हिकु बहितरीनु लेडी आहे। बिल्कुलु। ऐं मां शूट ते हुयसि त मूंखे ख़ैरू चयो त यार आ जाओ प्लीज़ इधर नहीं करो छा थी? यार इधर नहीं करो प्लीज़ आ जाओ यार प्लीज़ आ जाओ। मूं वरी सौराब खे फोन कयो, वरी छा हेलो अच्छा छा थियो भाई किथे? मां दुबई में वेठो, काल नथी लॻे तूं हे कर मूंखे मैसेज कर मैसेज। अच्छा मुंहिंजो तव्हां हुते वेठा आहियो। बहरहाल सुठी ॻाल्हि आहे। मां इहो ई चाहींदसि त धरती टेलीविज़न के अलावा जीअं तव्हांजो हिकिड़ो चैनल लॉन्च पियो थियो, अल्लाह साईं हुन में तरक़ी ॾिए। ऐं मां रिक्वेस्ट कंदसि जेतिरा बि असांजा जेके कास्टिंग हेड हुजनि, मतिलबु CEO हुजनि, जेके बि आहिनि
उहो असांजे सभिनीनि आर्टिस्टनि खे लाज़मी टाइम ॾियनि, कमु ॾियनि। ज़बरदस्त। इहा हक़ीक़त आहे। तव्हां सबा ख़ान उन्हनि आर्टिस्टनि मंझि आहे ही जंहिं बि चैनल ते कमु कंदी न, सच ॻाल्हि इहा आहे त उन चैनल जो ईअं सम्झो भाॻ हूंदो, बिल्कुलु। हक़ीक़त आहे। थैंक यू सबा।